नाज़रीन, पीटीआई अगवान फवाद चौधरी चयो आहे त सुप्रीम कोर्ट फैसले मुताबिक़ हाणे मुनहरफ मेंबरनि जो वोट कास्ट न थींदो। अॼु सुप्रीम कोर्ट पीटीआई जे मौक़िफ़ खे तस्लीम कयो आहे। अदालती फैसले सां शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज अक्सरियत विञाए चुका आहिनि। फवाद चौधरी चयो आहे त शहबाज शरीफ वटि 173 वोट आहिनि। 3 माण्हू नून लीग छॾे चुका आहिनि। जॾहिं सदर एतमाद जे वोट जो चवंदो त हुननि वटि 169 वोट आहिनि। पंजाब हुकूमत में हमज़ा शहबाज वटि 171 वोट आहिनि, पर 186 मेंबर घुर्बल आहिनि। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त पीटीआई अगवान फवाद चौधरी चयो आहे त सुप्रीम कोर्ट फैसले मुताबिक़ हाणे मुनहरफ मेंबरनि जो वोट कास्ट न थींदो। अॼु सुप्रीम कोर्ट पीटीआई जे मौक़िफ़ खे तस्लीम कयो आहे। अदालती फैसले सां शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज अक्सरियत विञाए चुका आहिनि। फवाद चौधरी चयो आहे त शहबाज शरीफ वटि 173 वोट आहिनि। 3 माण्हू नून लीग छॾे चुका आहिनि। जॾहिं सदर एतमाद जे वोट जो चवंदो त हुननि वटि 169 वोट आहिनि। पंजाब हुकूमत में हमज़ा शहबाज वटि 171 वोट आहिनि, पर 186 मेंबर घुर्बल आहिनि।